शहरी वेलफेयर एक्शन कमेटी के सर ते महांगाई बदमनी बिजली गैसियत रादू लोडशेडिंग ऐं गराबिल समाजी बुराइन जे भरमार ख़िलाफ़ शहरी रोडन ते निकिरी आया। जुड़ियल शाह मस्जिद खां दादू प्रेस क्लब ताईं भोलड़ी पुल कार्ड खणी अनोखो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि डॉक्टर जब्बार बबर, काशिफ चांडियो, वरियाम सिंधी, ज़हीर चांडियो, शेर मेमण, परवेज़ चारण, गुलाम नबी बबर, महबूब लगारी ऐं ॿियनि चयो त लठियूं खाई भोलड़ो खटियो खाए फ़क़ीर। महांगाई जो बार खणे अवाम, IMF जो कर्ज़ वञे हुक्मराननि जे अकाउंटनि में। टैक्स भरे अवाम, महांगाई करे हुकूमत, जंहिं अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। सॼो शहर बदअमनी जे वर चढ़ियल आहे। पुलिस समाजी बुराइनि खे हथी ॾियण में रुधल आहे। महांगाई उरूज ते आहे। इंतज़ामिया ग़ाइब आहे। सिर्फ़ बंदि कमरनि में फोटोनि में मसरूफ़ आहिनि। वापारियुनि जे हथरादू महांगाई अवाम खे तबाह करे छॾियो आहे। मार्केट कमेटी मुकमल नाकाम थी वई आहे। शहरनि जा बुनियादी मसइला हल कयो, ॿी सूरत में ऑफिसनि अॻियां धरना हणंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची